सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। बस अभी यहाँ पर पानी के खिलाफ रैली है। आज जैन शाह भी आ रहा है, ये सारे हैं, ये लोग चारों तरफ पानी के खिलाफ लोग आए हैं। केनाल ना मंजूर, इंशाल्लाह ताला ऐसा ही होगा। हमारा हक, हम अपना हक किसी को नहीं देंगे। मंजूर, ना मंजूर, ना मंजूर। सरदारी भेड़ोवा, 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 सरदारी, सरदारी, भेड़ोवा, भेड़ोवा, ना मंजूर, भेड़ोवा, 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 भेड़ोवा। मिस्टर के गुजारिश बिना बिना ब्रेक से कोई आ जाए केनाल समूरा। मिस्टर के गुजारिश जो भरपूर तो आ गए। केनाल समूरा, केनाल समूरा, सिंधुते धारो, सिंधुते धारो, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा। सरदारी, सरदारी, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, सिंधुते धारे, सिंधुते धारे, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल जहामी, केनाल जहामी, केनाल समूरा, केनाल समूरा, सिंधुते धारे, सिंधुते धारे। वो सरकारी पेशा, वो सरकारी पेशा, वो कल्याण पेशा, वो सरकारी पेशा, वो पंजाब पेशा, वो सरकारी पेशा,
नाल सबूरा ना मंजूर के नाल जहानी के नाल जहानी सब हरामी के नाल जहानी सब हरामी के नाल खाएंगे बात कर खाएंगे के नाल खाएंगे बात कर खाएंगे के नाल खाएंगे के नाल जहानी के नाल जहानी के नाल जहानी के नाल खाएंगे के नाल खाएंगे के नाल खाएंगे के नाल खाएंगे स्लो वाला गाड़ी के स्लो वाला पंजाब पैसा पंजाब पैसा पंजाब पैसा विभाग पैसा सरकारी पैसा सरकारी पैसा पीपला पैसा पीपला पैसा के नल सबूरा के नल सबूरा ना मंजूर के नल सबूरा सिंधु ते धारे सिंधु ते धारे सिंधु ते धारे आवाज चढ़ पे के नल जहानी के नल जहानी के नल जहानी एक सरकारी पैसा एक सरकारी पैसा एक सरकारी पैसा के नल सबूरा के नल लखलानत तोते लखलानत तोते ए लखलानत तोते लखलानत तोते लखलानत तोते तो सिंध खपाई लखलानत तोते लखलानत तोते लखलानत तोते के नाल जहामी के नाल जहामी के नाल ठाइंदे के नाल ठाइंदे के नाल ठाइंदे बात कर खाएंगे के नाल ठाइंदे पैसा पीपला पैसा पीपला पैसा के नाल जहानी के नाल जहानी के नाल जहानी बंदा बंदा पुलिस करीब ही नहीं आ रही है, पता है ना। इंशाल्लाह ये अभी ये भी पासा हो गया ब्लॉक। मेहरबानी करे असांजे सिंधु दरिया बचाव मार्ग यकजहती कमेटी जा अगवान सॼे पिंडार में पहुची चुका है। असीं बाज़ाब्ता तौर ते पंहिंजे प्रोग्राम की शुरुआत कंदासीं। इन जे करे समूरा दोस्त डिसिप्लिन सां वेंदा वञो। अञा इलाही सारा असांजा दोस्त गेट ते मौजूद आहिनि। जेके बि दोस्त ते गुज़ारिश आहे पिया वेंदा वञो। ज़ुल्म सॼो पंजाब कयो जंहिं लुप्त रखी असांते सिर ॾिनासीं अल्लाह ॼाणे हाणे सिंधु दरिया ते सिर ॾिनासीं मौला ॼाणे हाणे सिंधु दरिया ते केॾो आहे असां
सॼो पंजाब कयो जंहिं लत रखी आसाते लफ्ज़ तक नहीं बोला। आप 6 कैनालों की बात करते रहे मगर एक कैनाल का नाम नहीं लिया। आपने कारपोरेट फार्मिंग का तो नाम ही नहीं लिया। और तुम बिलावल सजेस्ट करते रहे कि जुलिस्तान को कैसे आबाद किया जाता है, था को कैसे आबाद किया जा सकता है। तो मैं हैदराबाद के अवाम को, मिशावरती काउंसिल की क़यादत को, सब कारकुनों को खराज तहसीन पेश करता हूँ कि आज उन्होंने अपने बाप दरिया के लिए समझो ही ताजला ही मैसेज इन खाग में जो वफाक सिंध जिला क्राइजर भी बंजी बने तान पांचे छके नाल जे होडे तो लहो ता कारपोरेट फार्मिंग तो लहो पंज बबरो बंदा अन ही जो कासमन कासमा जो ही चौक बंदा अन ट्रेनिंग बन सिंधी अन सिंधी अन बाहर निकलना अन जो सिंधी अन बराबर सिंधी जे करे कान पांजी होत न था सो सिंधु दरा असा जी शहर सिंधु दरा असा जी वाह चवी तो बुक न ॾींदुसि सिंध जो पाणी ढुक न ॾींदुसि छेड़ो आ त पोइ छेड़ो थींदो यादि करे छॾ अहिड़ो थींदो दुनिया ॾिसंदी जंग कंदासीं सिंध पंजाब जो दंग कंदासीं सिंध पंजाब जो दंग कंदासीं। अॼोके हिन एहतजाजी रैली में मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर थी मुल्क जो हाकिम बणियो गिरफ्तार भुट्टो। अॼु न फ़क़त इहो पर नेब ते बंदिश विधी वई। पख्तून जेलनि में, बलोच जेलनि में ऐं बलूचिस्तान में सरदार अताउल्लाह मैंगल जी हुकूमत ख़त्म करे संदसि पुट खे जबरी तरह गुम कयो वियो जंहिंजो अॼु ताईं लाश त हे पीपल्स पार्टी जी तारीख़ रही आहे त उहा एस्टेब्लिशमेंट जी ताबेदारी कंदी। हाँ वो सदाई पिंडी सा बार्गेन कंदा आहिनि त हमें इक़्तिदार ना देकर पाकिस्तान के मुस्तकबिल से मत खेलो। उधर सिंधु देशी है, उधर बलोच है। सिंधु देश त हज़ारनि सालनि को महाभारत को वठी वो आए तव्हांजे ब्लैक वेलिंग जो नालो आहे ऐं असांजे हज़ारनि सालनि जे तारीख़ जे तहफ़ुज़ जो। बस अभी मैं ऊपर आ गया हूँ। मैं यहीं से आपको जलसे का एक व्यू दिखाता हूँ। अभी यहाँ से बाईपास ब्लॉक कर लिया है रास्ता। ये पूरा कैनाल बनाएंगे तो बदल जाएंगे इंशाअल्लाह। ये जगह गाड़ियों ये सिंध के शहर में फ्री बाजो पे खत्म करे मसले की हट गई उधर भी खा रहे हैं। मैं क्या फिजर के रखो नफो मिले सिंध मुकम्मल तौर पे पंजाब की शहर सीन करे चलिया है। उबार वकील बैठा है, हैदराबाद में जा रहा हूँ। जे असेंबली वारा होता तो उहे खाईंदा, जे असेंबली खां ॿाहिरां होता तो उहे बि खाईंदा। जे अगर अवां हूंदो, ठीकु आहे न, जे अगर अवां हूंदो त जेके असेंबली में हूंदा उहे पादर खाईंदा, जे हुन जी हिमायत कई हूंदी। जे असेंबली में न हूंदा त उहे बि खाईंदा। ऐं आउं जॾहिं घरां अचां पियो मुंहिंजी अमड़ मूंखे चयो चई जे हुसैन जो नौकर आहीं ऐं हुसैन जे दर जो नौकर आहीं, सिसी पपाए अचिजां पर पाणी जो सौदो न करे अचिजां।
72 माण्हुनि ते पाणी बंदि कयनि, 72 साहिबनि ते पाणी बंदि कयनि। इहे 72 4,000 जे ख़िलाफ़ कोन पिया विड़ी सघनि पिया। हिकिड़ो इमाम क़ासिम हो, छटी जहिड़ा जेको आहे काफ़िर मारे, हिकिड़े इमाम क़ासिम पाणी बंदि कयनि, उन ॾियारियनि त इहो पेट कोन ख़ाली करणु ॾींदासीं, इहो पाणी कोन बंदि करणु ॾींदासीं, पंहिंजी जान ॾींदासीं, पंहिंजी कुर्बानी ॾींदासीं। जसो जे अव्हां खे आउं तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। ऐं शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भाउ साईं ज़ैद शाह जो, ऐं शुक्रगुज़ार आहियां हिते सॼी क़यादत जो, जंहिंमें साईं सफ़दर आहे, साईं सरदार रहीम आहे, साईं पंहिंजो अयाज़ लतीफ़ अली जो आहे, साईं ॿिया वेठा आहिनि, साईं मौज़म अब्बासी साहिबु वेठो आहे। ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं तमामु तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच। जेके रोडनि रस्तनि ते मूं हींअर इस्लामाबाद में मां करे आई आहियां प्रोटेस्ट। सभ खां पहिरीं त 2 लाइनूं, सिंधू तुंहिंजे सीर ते, सिंधू तुंहिंजे सीर ते शल लाल बेड़ा लुॾनि, मोह मोचारियूं गंदरियूं वरी घाट घुमनि, से मूसी सभु मरनि जिन सुकायो तुंहिंजे सीर खे। दोस्तो, ही कैनालनि जो जेको राग आहे, मूंखे लॻे थो त हीअ सिंधी माण्हुनि खे बेस बनाइण जे लाइ उन्हनि जे ख़िलाफ़ जेका साम्राज्य सां मिली जेका साज़िश थी रही आहे, इन्हनि खे इहो जन कनी कोन हो, इहा ख़बर ई कान हुई त को सिंध जा असीं जेके सदाई वसीला सां लुटिया आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ सिंधी क़ौम सदाई थधी थी। मशीननि सां, हे देसर विढ़ंदई डंडनि सां, हू जेती आहे धन मशीननि सां, हे देसर विढ़ंदई डंडनि सां, जिन देस रखियो आबाद कलंदर, से मारो ज़िंदाबाद कलंदर, से मारो ज़िंदाबाद कलंदर। अखियुनि जे समुंड जा खिलाड़ी असीं, मता केर समझे अनाड़ी असीं, खयो जब सिंध लाए मेरियूं अखियूं, उन्हनि लाइ सुबते कुहाड़ी असीं। अखियुनि जे समुंड जा खिलाड़ी असीं, मता केर समझे अनाड़ी असीं, खयो जब दरियाल मेरियूं अखियूं, उन्हनि लाइ सुबते कुहाड़ी असीं। कुर्सी लाइक ही ना है, तगारी खणी ॼाणनि, हिननि खे 7 करोड़ आवाम जी कहिड़ी ख़बर त 7 करोड़ आवाम जो दर्द छा आहे। हींअर असांजे हिननि असां ते जेका यलगार कई आहे असांजे दरिया ते, ही 7 करोड़ सिंध जीअं सिंध, जीअं अयाज़ लतीफ़ अली जो साहब, जीअं तव्हां ई असांजी हक़ जो महिरबानी। तहरीक इंसाफ जी नौजवान भेण अभी नाज़िश फातिमा भट्टी की गुजारिश को क्या दवा मुखातिब है। नाज़िश फातिमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम मुंहिंजा मौज़ूज़ वेठल भाइर जिनका असां सिखूं पिया त तहरीकूं कीअं हलंदियूं आहिनि, ऐं तव्हां सभिनी खे सलाम पेश कयां थी। पहिरीं त असां रुगो ॿुधाईंदी हलां त मां पाण उमरकोट में मौजूदु हुअसि। उहा इलेक्शन बि पाणी जे धाड़े जे करे हुई, ऐं पुलिस गर्दी हुई। पुलिस जी जेका औरतुनि ते, स्पेशली पाकिस्तान तहरीक इंसाफ जी ख़वातीन ते लठ, उन्हनि सां हाथापाई, उन्हनि सां असांजी सिंध में औरत खे इज़त ॾिनी वेंदी आहे, मक़ाम ॾिनो वेंदो आहे, पर हिननि खे ॿुॾी मरणु घुरिजे। हिननि खे शर्म हया ई कोन्हे जो ही पुलिस खे पंहिंजे वाटनि खे इस्तेमालु था कनि। बाक़ी सिंध जो जेको ही छके नालनि जो सौदो कनि पिया, त इंशाअल्लाह अल्लाह सही कंदो। अदा हसनैन असांजो भाउ हींअर तकरीर करे लथो आहे त हिकिड़ो ॾींहुं उहो वेझे आहे, हिननि जा MPA, हिननि जा MNA, उहे सभु हिननि जा वाटा, हिननि खे पाण उहे पादर हणंदा। छो जे केरु बि पंहिंजी माउ जो, पंहिंजी धरती जो सौदो करणु कोन ॾींदो आहे। लाल माली जहिड़े माण्हू खे हिननि गिरफ़्तार करे वरितो आहे, उहो बि त हिन दरिया लाइ बीठो हो न। तो हिननि खे बसि ॿुॾी मरणु घुरिजे, ऐं इंशाअल्लाह इहा तहरीक हलंदी रहंदी। ख़ुदा कंदो ज़रदारी जो अंजाम तव्हां, मां, असां सभु, असां
असांजूं नस्लूं हिते ई ॾिसंदियूं ऐं असांजो छके नालनि ते जेको इहो दारे वारो हिन फ़ैसिलो कयो आहे हीउ पाण शर्मिंदा थींदो, हीउ पंहिंजी शर्मिंदगी में ई मरी वेंदो। जीअं जो दरिया बचायो कमेटी जा कन्वेनर असांजो मोहतरम साईं ज़ैन शाह साहब, उन सां गॾु समूरियुनि पार्टियुनि जी क़यादत, मुंहिंजूं माउरूं भेनरूं, मुंहिंजा ई नौजवान पुटड़ा, तव्हां सभिनी खे सलाम। जस हुजे जो मुसलसल जिते बि साईं जो सॾु थियो आहे उते असां पहिरें पंधु पहुता आहियूं। तव्हां सभिनी खे सलाम। के नालनि ते ॻाल्हाइण लाइ सभिनी चिटो ऐं वाज़े तौर सभिनी जो इहो ऐलान त ज़रदारी कैनाल तोखे कंहिं बि सूरत में ठाहिण न ॾींदासीं। हाणे त शायदि निंड जूं गोरियूं बि खाईंदे निंड न ईंदी हूंदई त लानतूं त असां वसायूं, पर कल्ह कुदरत वारे तुंहिंजे इन्हनि क़ौमी पीपलनि कारकुननि ते धूड़ ऐं मिटी जो तूफ़ान वसायो। अञा लानतूं छा हुजनि जॾहिं मिटी जो तूफ़ान उन्हनि जो कुझु बि कोन रहियो, माना धूड़ हुई तव्हांजे मुंहं में, छो जो अल्लाह साईं बि साबित करे छॾियो त ही चोर आहिनि ऐं असां भाॻिया आहियूं। असांजो काफ़िलो हुसैनी काफ़िलो आहे ऐं हिननि जो यज़ीदी टोलो आहे, त यज़ीदी टोले ते रब पाक बि लानत वसाई। ऐं वरी छा था चवनि, गैस वयो सिंधी कोन पुछिया, तव्हांजो असां कोयलो खयों तव्हां चुप हो, तव्हांजा असां ॿेट खयां तव्हां चुप हो। हाणे जेकॾहिं कैनाल निकितो त क़यामत अची वई छा? तड़े वफ़ाक जा दलालो पंजाब हो, तव्हां ते त लानतूं हुजनि। छा हर वेले तव्हां असां चुप आहियूं पर बेगैरत न आहियूं? असांजी क़ौम चुप आहे पर असांजी क़ौम कॾहिं पंहिंजे हक़नि ते पंहिंजे तंगनि ते दलाली न कंदी। इहो तव्हांखे साबित थी चुको आहे त सिंधी क़ौम जागी चुकी आहे। कंहिं बि सूरत में इहे पंहिंजा कैनाल तोखे फॿाइण न ॾींदी। लख लानत तो ते, लख लानत तो ते, कैनाल समूरा सिंधुअ ते धारा, सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे, दरिया खपाईंदे, लख लानत तो ते। तो सिंध सुकोई, तो कोमल जाई, ज़रदारीअ जा हामी, ज़रदारीअ जा हामी। अदासननि चई वियो त मुंहुं बि हिननि जो हूंदो ऐं जूतो बि हिननि जो हूंदो। सिंधी में इहा चवणी आहे त मुंहुं बि हिननि जो, मोचड़ो बि हिननि जो। त वाक़ई पादर ॾाढा महांगा आहिनि पर ज़रदारी लाइ असां सुकल पादर रखिया आहिनि। त मुंहुं तव्हांजो पीपला हूंदो, पादर असांजा हूंदा। नारे सिंध। मुंहिंजे सिंधु दरिया जा सिपाहियो, असांजी क़यादत ऐं सिंध जा बाग़रत, मुंहिंजा दोस्तो, जीअं सिंध, जीअं सिंधु दरिया, जीअं असांजी तव्हां सभिनी जी अकबरस जदोजहद। ही जेका सिंधु जी सदा आहे, जिते जिते भी सिंधु जी सदा हूंदी, जिते जिते भी दरिया जे पानी के बचाइण लाइ का दाह हूंदी, को माण्हू रस्ते ते हूंदो, को एहतजाज हूंदो, को धरणो हूंदो, तव्हां ॾिसंदो त ही कारे कोट वारा हमेशह तव्हांखे पहिरीं सिप में नज़र ईंदा। गुज़रियल 3 ॾींहंनि खां वठी बबरलो बाईपास ते सॼी सिंध जे ॿारनि जे तरफ़ां हिकिड़ो धरणो लॻल आहे, जंहिंमें तमाम तर सियासी पार्टियूं, समाजी अॻवान, ॿिया दोस्त जेके आहिनि, हर तबिके जा माण्हू उते मौजूद आहिनि। ऐं उहो धरणो असांजो इहो ऐलान आहे तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं वफ़ाक ऐं उनजा सिंध में वेठल दलाल इन्हनि कैनालनि जो ऐलान वापसि नथा वठनि। मां पूरी सिंध जी क़यादत जे तरफ़ां जेका असां वकीलनि जी आहे, तव्हां सभिनी खे दावत ॾियां थो त सिंध जो हर माण्हू हिकिड़ो ॾींहुं कढी उन धरणे में ज़रूरु शिरकत करे। ऐं असांजा जेके सियासी पार्टियुनि जा अॻवान आहिनि, उन्हनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि उहे न सिर्फ़ु पाण उन धरणे में शरीक थियनि, अचनि वेहनि, पर जिते जिते बि उन्हनि जा कारकुन आहिनि, उन्हनि खे बि इहा हिदायत कनि उहे धरणे में ज़रूरु शिरकत कनि।
तव्हां असां सभु गॾिजी जेकॾहिं हथ न कंदासूं त ही दलाल हुक्मरान जेके सिंध में वेठल आहिनि इहो बुरो करे सिंध जो पाणी बि खपाए वेंदा, सिंध जूं ज़मीनूं बि खपाईंदा। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।